तोमें मुहब मिठा इसरार ॾिठुम, सींगार बिना सींगार ॾिठुम। सूफ़ी फ़कीर जान मोहम्मद जानर चंद सादिक अली अल हैदरी रहमतुल्लाह अलैह साईं मुर्शिद पाक, जिन जो ही उहो कलाम आहे जंहिंमें पाण मौला हुज़ूर पाक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे नक्शो निगार पाक खे चिटियो आहे। तोमें मुहब मिठा इसरार ॾिठुम, सींगार बिना सींगार ॾिठुम। बंबा वार तुंहिंजा आहिनि सोन सिया, वर वासींग विझनि विधऊं वात विहा। बंबा वार तुंहिंजा आहिनि सोन सिया, वर वासींग विझनि विधऊं वात विहा। तुंहिंजे ज़ुल्फ़ ज़हरीलन केॾा कीस कया, तुंहिंजे ज़ुल्फ़ ज़हरीलन केॾा कीस कया। मथां कारो ककर कारूं भार ॾिठुम। फ़कीर साईं ॿुधायो त ऐं तारीख़ में मौजूदु आहे त मौला हुज़ूर पाक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे मथां हिकु ककर सदाईं साण हूंदो हो। मथां कारो ककर कारूं भार ॾिठुम। तोमें मुहब मिठा इसरार ॾिठुम, सींगार बिना सींगार ॾिठुम। सनियूं सुहिणियूं अखियूं चीरविन चाक कया, सनियूं सुहिणियूं अखियूं चीरविन चाक कया। फटे फट अंदर में फिराक कया। सनियूं सुहिणियूं अखियूं चीरविन चाक कया, फटे फट अंदर में फिराक कया। मुंहिंजा जहिड़ा जिगर बेचाक कया। मुंहिंजा जहिड़ा जिगर बेचाक कया। तुंहिंजे जाड़े भिरुनि जी झलकार ॾिठुम, तुंहिंजे जाड़े भिरुनि जी झलकार ॾिठुम। तोमें मुहब मिठा इसरार ॾिठुम, सींगार बिना सींगार ॾिठुम। खिलण मुरकण तुंहिंजो खीर खंड आहे, खिलण मुरकण तुंहिंजो खीर खंड आहे। वेतर नाज़ निराला जादू मंड आहे। खिलण मुरकण तुंहिंजो खीर खंड आहे। वेतर नाज़ निराला जादू मंड आहे। तुंहिंजी सूरत मट नकी चंड आहे, तुंहिंजी सूरत मट नकी चंड आहे। किरंदे लाल लबनि तां गुफ़्तार ॾिठुम, किरंदे लाल लबनि तां गुफ़्तार ॾिठुम। तोमें मुहब मिठा इसरार ॾिठुम, सींगार बिना सींगार ॾिठुम। पाए गब गब जी तूं आएं हसी, ॾिसी तुंहिंजी हसीअ खे पोइ ठाहियूं हसी। पाए गब गब जी तूं आएं हसी, ॾिसी तुंहिंजी हसी पोइ ठाहियूं हसी। तोड़े सोन जवाहिर जी ठाहियूं हसी, तोड़े सोन जवाहिर जी ठाहियूं हसी। वध तुंहिंजी हसीअ जो चमकार ॾिठुम। इन ई साॻी कचहरी में
जेका फ़क़ीर हुर अली साईं जान मोहम्मद जानण चंद साईं जिन जे तालिब फ़क़ीर हुर अली साईं कोटड़ी संदन मकान आहे मौजूदु, उन साॻी कचहरी में सरकार जिन इन मिसरा ते बि इहा कचहरी हले पई त मालिकनि हीउ जेको कलाम चयो आहे, इहो मौला हुज़ूर पाक जो हुसन पाक जेको दीदार कयो फ़क़ीर पाक जान मोहम्मद जानण चंद साईं, उहो हिन में चिटियो अथनि। त इन मिसरा ते मूं अर्ज़ु कयो, मुंहिंजी सरकार पाए गब गब जी हसी इन जी सम्झाणी मिले मालिक। साईं जिन चयो त मौला हुज़ूर पाक खे सीने मुबारक ते हस जो निशान आहे ऐं तॾहिं था हिते मालिक फरमाइनि त पाए गब गब जी तूं आएं हसी, ॾिसी तुंहिंजी हसी पोइ ठाहियूं हसी। त इहो जेको हस जेको आम हो ज़ेवर आहे, त इन जो साईं था ॿुधाइनि मौला हुज़ूर पाक खे उहो वजूद जिस्म नूर पाक जे वजूद में उन जिस्म पाक ते ॻिची मुबारक ते सीने ते ॻिची मुबारक खां हेठां जीअं सीने पाक ते हसी जो निशान आहे, सो उहो हिते साईं था चवनि त पाए गब गब जी तूं आएं हसी, ॾिसी तुंहिंजी हसी पोइ ठाहियूं हसी, तोड़े सोन जवाहिर जी ठाहियूं हसी, वध तुंहिंजी हसीअ जो चमकार ॾिठुमि, तो में मुहिब मिठा इसरार ॾिठुमि, सिंगार बिना सिंगार ॾिठुमि। ऐं इन कलाम बाबति इहो मालिकनि फरमायो त मुर्शिद पाक जान मोहम्मद जानण चंद साईं त ही असां ॾिसी जेको मालिकनि दीदार करायो आहे मौला हुज़ूर पाक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो असां ॾिसी त जीअं पहिरें मिसरे खां मालिक जो खणनि था त मौला हुज़ूर पाक जिन जो ई जेको नक्श निगार आहे उहो चिटीनि था त बंबावार तुंहिंजा आहिनि सोन सिया वर वासिंग विझनि विधऊं वात विहा, तुंहिंजे ज़ुल्फ़ ज़हरीलनि केॾा कीस कया, मथां कारो ककर कारूं भार ॾिठो। ककर वारी ॻाल्हि तारीख़ में बि लिखियलु आहे त मौला हुज़ूर पाक सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्वल जीअं मज़हर कयो अथनि ज़मीन धरती पाक ते आया आहिनि, तॾहिं खां वठी ककर हिकिड़ो मथे मौजूदु हूंदो हो, जेॾां बि मालिक वञनि थो ककर मथां हुआ साण साण आसमान में उहो हलंदो। वरी फरमाइनि था त सनियूं सुहिणियूं अखियूं चीरविन चाक कया, फटे फट अंदर में फिराक कया, मुंहिंजा जेरा जिगर बेचाक कया, तुंहिंजे जाड़े भेरुनि जी झलकार ॾिठा। मौला हुज़ूर पाक जिन जा भेरूं मुबारक जाड़ा आहिनि, खिलण मुरकण तुंहिंजो खीर खंड आहे, वेतर नाज़ निराला जादू मंड आहे, तुंहिंजी सूरत मट नकी चंड आहे, तुंहिंजी सूरत मट नकी चंड आहे, किरंदे लाल लबनि तां गुफ़्तार ॾिठमि, पाए गब गब जी तूं आएं हसी, ॾिसी तुंहिंजी हसीअ पोइ ठाहियूं हसी, तोड़े सोन जवाहिर जी ठाहियूं हसी, वध तुंहिंजी हसीअ जो चमकार ॾिठुमि, तो में मुहिब मिठा इसरार ॾिठुमि, सिंगार बिना सिंगार ॾिठुमि। जीअं अॻिते कलाम हले थो त उहो सॼो नक्श निगार मालिकनि जेको ॾिठो, जेको दीदार कयूं, उहो बयानु था कनि। तुंहिंजी टोर जहिड़ी न कंहिंजी टोर आहे, तुंहिंजी टोर जहिड़ी न कंहिंजी टोर आहे, तुंहिंजी टोर जे मट नकी मोर आहे, तुंहिंजी टोर जहिड़ी न कंहिंजी टोर आहे, तुंहिंजी टोर जे मट नकी मोर आहे, न का डेल कबक न चकोर आहे, तुंहिंजी सभ खां सुहिणी रफ़्तार ॾिठुमि,
तुंहिंजी टोर जहिड़ी न कंहिंजी टोर आहे, तुंहिंजी टोर जे मट न की मोर आहे, न का डेल कबक न चकोर आहे। न का डेल कबक न चकोर आहे, तुंहिंजी सभ खां सुहिणी रफ़्तार ॾिठुमि, तो में मुहब मिठा इसरार ॾिठुमि, सिंगार बिना सिंगार ॾिठुमि। अची वेह अखियुनि में मूं ढकियां अखियूं, अची वेह अखियुनि में मूं ढकियां अखियूं, तोखे ॿियो न ॾिसे ॾिसनि मुंहिंजियूं अखियूं। अची वेह अखियुनि में मूं ढकियां अखियूं, तोखे ॿियो न ॾिसे ॾिसनि मुंहिंजियूं अखियूं। तुंहिंजियूं ग़ैर ॾिसण खां आहिनि पाक अखियूं, तुंहिंजियूं ग़ैर ॾिसण खां आहिनि पाक अखियूं, तोखे ख्वाब में बि सतुरदार ॾिठुमि। इन ते जान मोहम्मद जानड़ चंद साईं मुर्शिद पाक जिन ॿुधायो त मौला हुज़ूर पाक खे सूरत मुबारक आॾो हल्को झलीअ वांगुरु ॾियारीअ वांगुरु परदो रहंदो हो। सो उहो था हिते चंद तोखे ख्वाब में बि सतुरदार ॾिठुमि। अची वेह अखियुनि में मूं ढकियां अखियूं, तोखे ॿियो न ॾिसे ॾिसनि मुंहिंजियूं अखियूं। तुंहिंजियूं ग़ैर ॾिसण खां आहिनि पाक अखियूं, तोखे ख्वाब में बि सतुरदार ॾिठुमि। परदो मुबारक मालिकनि जी सूरत या ॾाढो हल्को ॾियारीअ वांगुरु उहो मौजूदु हूंदो हो। अची वेह अखियुनि में मूं ढकियां अखियूं, तोखे ॿियो न ॾिसे ॾिसनि मुंहिंजियूं अखियूं। तुंहिंजियूं ग़ैर ॾिसण खां आहिनि पाक अखियूं, तोखे ख्वाब में बि सतुरदार ॾिठुमि। तो में मुहब मिठा इसरार ॾिठुमि, सिंगार बिना सिंगार ॾिठुमि। जानण चंद ते कई तुंहिंजे हुस्न हला, जानण चन ते कई तुंहिंजे हुस्न हला, चाड़े फ़ौज फ़िराक जा करे हमला। जानण चन ते कई तुंहिंजे हुस्न हला, चाड़े फ़ौज फ़िराक जा करे हमला। ख़ैमा इश्क खोड़िया अची काबू किला, ख़ैमा इश्क खोड़िया अची काबू किला, तुंहिंजे हुस्न जी सख़्त सरकार ॾिठुमि। ख़ैमा इश्क खोड़िया अची काबू किला, तुंहिंजे हुस्न जी सख़्त सरकार ॾिठुमि। तो में मुहब मिठा इसरार ॾिठुमि, सिंगार बिना सिंगार ॾिठुमि।